असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं बेटो जतोई में, जाते शहीद माजिद सूमरे जा वारस असां सां गॾु आहिनि। असां उन्हनि खां व्यूज़ वठंदासीं त उहे छा था चवनि। जेके क़ातिल आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार थी सघिया आहिनि या न थिया आहिनि, उन जी असां सां अमड़ गॾु आहे। शहीद माजिद जो अबो बि असां सां गॾु आहे। असां उन्हनि खां व्यूज़ वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हींअर ताईं FIR कटी आहे या न कटी आहे, या जेके FIR में मुलवस माण्हू आहिनि उहे जवाबदार, उहे जेल विया आहिनि या न विया आहिनि। इन हवाले सां असां अमर खां व्यूज़ वठंदासीं। अमर, तव्हां छा चवंदो? बाबा चवां थी त मुंहिंजो वॾो पुटु हो माजिद, उहो घर धर हलाईंदो हो। उहो ॿिया नंढड़ा अथसि, हे बचड़ा अथसि। असां बेगुनाह बेगुनाह आहियूं। असांखे दुकान ते मारियो वियो आहे, मुंहिंजे छोकिरे वॾे खे। असां जो कंहिंखे न को दुश्मनी, न को ॾंदु, न को चकु, कंहिंसां बि को दुश्मनी न हुई। मुंहिंजे खे मारियो वियो आहे। असांखे अदालत खपे। अञा पुलिस असांजी कुझु कोन कयो आहे। 1.5 हफ़्तो थी वियो आहे, 1.5 महीनो थी वियो आहे, त अञा कुझु कोन थियो आहे। असां माजिद जो वाल साहब आहे, असां उन खां पुछा कंदासीं त उहो छा थो चए। जी चचा, तव्हां? असां इहो था चऊं त असांजो यानी कम से कम 5 हफ़्ता गुज़री विया आहिनि। हिते अहिड़ियूं हस्तियूं लियाकत अली ख़ान जतोई घुरायूं जो असांखे ख़बर ई कान्हे। न असां ॾिठा आहिनि। DIG, IG, SP, DSP, SHO, सूबेदार नंढा वॾा सभु आया। असांखे इहा दिलजा ॾेई हुया त 3 ॾींहंनि जे अंदरि इहो कमु कंदासीं। असांजे ॻोठ जो जतोई साहिबु, लियाकत अली ख़ान जतोई, ज़फ़र अली ख़ान जतोई, सदाकत अली ख़ान जतोई, इन्हनि इहे असांजे अॻ में आहिनि। इन्हनि चङी तरह असांजी सपोर्ट कई आहे। पर ॻाल्हि पुलिस जी आहे त छाजे करे ज़ाहिर न कया विया आहिनि। याने पुलिस खे कंहिं वॾा माण्हू, अञा कंहिं वॾे माण्हू टेलीफोनियूं कयूं आहिनि, या पैसा वठी वेठा आहिनि, जो अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। हिते असांजे ॻोठ जो हिकिड़ो इहो सलाहकार कढियो अथनि, उहो जेल में आहे। उहो अञा न, ॿिया जेके आहिनि भॻा था वठनि, उन्हनि खे ज़ाहिर नथा कनि। छाजे करे? वॾनि माण्हुनि जो हथु आहे। वॾा माण्हू उन्हनि खे टेलीफोनियूं था कनि त इन्हनि सां न विढ़जो, ज़ाहिर न कजो। छा ॻाल्हि आहे? एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, अञा ताईं पुलिस ज़ाहिर न कई आहे। असांखे हक़ु थिए, हक़ु मिले असांखे। इहे जेके आहिनि क़ातिल, इहे पकड़िया वञनि, इन्हनि खे फांसी चाढ़ियो वञे। असां सां ज़ुल्म थियो आहे सफ़ा। बसि असां इहो चवूं था त इंसाफ़ु खपे, ऐं हुकूमत जे तरफ़ खां बि असांखे इंसाफ़ु खपे। अहिड़ा माण्हू आया आहिनि हिते, असां ॾिठा बि कोन्हनि। असां हैरान आहियूं त असां बि एतिरा पिया थियूं त यानी जल्दी इहो कमु थींदो। इनखे महीनो 7 ॾींहं थिया आहिनि, कुझु बि न थियो आहे। बसि असां चऊं था त अलाह करण इंसाफ़ु थिए। हुकूमत हींअर ताईं किथे आहे, छा थी करे? असां जो माना गुनाह वारा हुजूं त ड्रिजूं। असां बेगुनाह आहियूं। असांखे इंसाफ़ खपे न। अञा छो हुकूमत चुप कयूं वेठी आहे, पुलिस छो चुप कयूं वेठी आहे? असांखे अदालत खपे, असांजो इंसाफ़ थिए। जे मुंहिंजे पुट खे गोली हई अथनि, इन क़ातिलनि खे बि गोलियूं लॻियूं वञनि। तव्हांजो अमा माजिद जेको हुयो उहो छा कंदो हुयो, किथे वेठो हुयो? ओ दुकान पंहिंजे ते वेठो हो, रोज़ी पियो करे, पंहिंजे रोज़ीअ सां हो। बेगुनाह हो। असां कंहिंजो गुनाह कोन कयो हो। कहिड़ा आया ज़ालिम असां सां ज़ुल्म करे विया, असांजे मथां जबल केरे विया। हे बचड़ा उन जा मासूम आहिनि। इहे असांखां पुछनि था, असां छा उन्हनि खे जवाबु ॾियूं? असां सां माना अदालत खपे। असां छोकिरे जो माना। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु बेटो जतोई में माजिद सूमरे जे वारसनि सां व्यूज़ वरिता ऐं उन्हनि खां हाल वरिता। ऐं उन्हनि जो चवणु आहे त जेके आला इदारा आहिनि, ऑफिसर आहिनि, उहे असांजो जेको इंसाफ़ कनि। असांजा जेके क़ातिल आहिनि, असांजे पुट जा जेके क़ातिल आहिनि, उन्हनि खे जेल मोकिलियो वञे, उन्हनि ते FIR कटी वञनि। ऐं जेको हिकिड़ो ॾोही जेको आहे, मुजरिम जेको आहे, उहो केस में जेको इनवॉल्व हुयो, उहो पकितो वियो आहे। ऐं उन खां बक़ाया जेके माण्हू आहिनि, इनवॉल्व जेके माण्हू आहिनि, उन्हनि खां पुछा ॻाछा करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। जी।